सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते ॻड़ीखेरो सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी वियो। मज़हबी भाईचारो असांजी सक़ाफ़त, सिंधु दरिया असांजी मईशत जे उनवान हेठि क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां सक़ाफ़ती रैली कढी वई। रैली में पोढ़ा नौजवान तोड़े नंढड़ा ॿार टोपी अजरक ऐं क़ौमी वेस वॻा पाए शामिल थिया। सिंध टीवी जेको स्लोगन ॾिनो आहे, जेको उनवान ॾिनो आहे, ॾाढो ज़बरदस्त ॾिनो आहे। हीउ मौजूदा वक़्त जी तक़ाज़ा आहे। सिंध में हज़ारे सालनि खां असीं सेकुलर सिंध रहिया आहियूं। हज़ारे सालनि खां असांजी ईदूं हिंदुनि जी हुजनि, मुस्लमाननि जी हुजनि, क्रिश्चन जी हुजनि, असां हिक ॿिए ॾे खाधे पीते जी शयूं मोकिलींदा आहियूं, हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा आहियूं। सिंध टीवी जेको स्लोगन ॾिनो आहे, इहो मौजूदा वक़्त में इहो अहम तरीन हुयो कि जस हुजे। सिंध सदियनि खां वठी इन ॻाल्हि जो प्रचार रही आहे, प्रचार कयो आहे आदम तशद्दुद रवादारी। असां रवादारी जा क़ाइल आहियूं ऐं सिंध जी तारीख़ रवादारी सां भरपूर आहे ऐं अहिड़ी का मिसाल दुनिया में न मिलंदी जो सिर्फ़ु सिंध धरती जो एज़ाज़ आहे त हिते हर क़िस्म जा अक़लियती जेके बि शयूं आहिनि उहे तमामु रवादारी सां रही रहिया आहिनि। गड़ी खेरे में नंढड़े हिकिड़े पसमंदा इलाइक़े में रैली कढी सक़ाफ़ती जेको हिकु पैगाम ॾिनो आहे त असां जेके आहियूं हिकु आहियूं, कराची खां कश्मीर ऐं कश्मीर खां केटी बंदर ताईं सिंध में जेको मैसेज ॾियूं पिया त सक़ाफ़त जेका आहे उहा असांजी अजरक टोपी आहे, उन सां गॾोगॾु पंहिंजे नंगनि ऐं पंहिंजे दंगनि जी वारसी करणु ॼाणूं था। रैली में अक़लियती बिरादरियुनि शामिल थी इहो सबूत ॾिनो त सिंध मज़हबी भाईचारे जी धरती आहे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद इब्राहिम अबड़ो, सिंध टीवी न्यूज़, ॻड़ीखेरो।